सिंध बार काउंसिल जी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी। कराची समेत समूरे सूबे में सिंध बार काउंसिल जी 33 सीटुनि लाइ पोलिंग थी रही आहे। 27,300 वकील पंजनि सालनि जे मुदे लाइ पंहिंजा नुमाइंदा चूंडींदा। कराची में 16 सीटुनि लाइ 15,000 मेंबर वकील वोट ॾींदा। हैदराबाद डिवीज़न जे 5 सीटुनि लाइ 25 उम्मीदवार मैदान ते लथल। 5,000 खां वधीक वकील वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। नौशरो फिरोज़ ज़िले जी हिक सीट ते 3 उम्मीदवारनि में मुक़ाबिलो। गैर कानूनी रहंदड़ अफगान शहरियुनि जी वापसी लाइ खैबर में तुरखम सरहदी गुज़रगाह खोली वई। बतरफ़ी वापार लाॻीतो बंदि सवें अफगान शहरी तुरखम इमिग्रेशन पॉइंट ते पहुची विया। डिप्टी कमिश्नर खैबर जो चवणु आहे त तुरखम सरहदी गुज़रगाह वापार ऐं पैदल अच वञ लाइ लाॻीतो बंदि रहंदी। पाक अफगान चिकताण सबबि तुरखम सरहदी गुज़रगाह 11 अक्टूबर ते बंदि कई वई हुई। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ़्ते में नाकारी लाड़ो रहियो। 100 इंडेक्स में हिक हफ़्ते 1672 पॉइंट्स लाथ आई। इंडेक्स 1,13 पॉइंट से बंद थियो। कारोबारी हफ़्ते में 100 इंडेक्स की बुलंद तरीन सतह 1,63,570 पॉइंट्स रही। वफाकी हुकूमत पारां पेट्रोलियम शइ जी क़ीमतुनि में वाध। पेट्रोल 2 रुपया 43 पैसा फ़ी लीटर महांगो। पेट्रोल की नई क़ीमत 265 रुपया 45 पैसा थी वई। डीज़ल के अघ में 3 रुपया 2 पैसा फ़ी लीटर वाध। डीज़ल की नई क़ीमत 278 रुपया 44 पैसा मुक़रर। नोटिफिकेशन जारी। पेट्रोल जा नवां अघ लागू थी विया। जंगबंदी के बावजूद इसराइली हमला न रोकिया। वधीक 3 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज उत्तर ऐं ॾखण गज़ा में हवाई हमला कया। तुर्किया गज़ा जंगबंदी मुआहिदे ते अमल न थियण ते ॻणती जो इज़हार करे छॾियो। सूमर ते गज़ा बाबति इजलास घुराए वरितो। तुर्क पड़ी वज़ीर जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ मुल्कनि जा पड़ी वज़ीर इजलास में शिरकत कंदा। व्हाइट हाउस सहाफ़ियुनि जी दाख़िला ते नई पाबंदी लगाए छॾी। व्हाइट हाउस मूजिब सहाफ़ी प्रेस सेक्रेटरी ऐं ॿियनि आला इख़्तियारियुनि जी आफ़ीसुनि में बिना इजाज़त जे दाख़िल न थी सघंदा। नई पॉलिसी तहत अपर प्रेस रूम में दाख़िला अॻुवाट अपॉइंटमेंट ते मुमकिन थींदी। फ़ैसिलो फ़ौरी लागू थींदो। हीउ क़दम हसास ॼाण जे तहफ़ुज़ लाइ कयो वियो आहे। पाकिस्तान ॿी T20 मैच में ॾखण अफ्रीका के 9 विकेटुनि सां शिकस्त ॾेई छॾी। बाबर आज़म रोहित शर्मा जो रिकॉर्ड तोड़े छॾियो। पाकिस्तान ॾिनल टारगेट 14 ओवर्स में हासिल कयो। साहिबज़ादा फरहान 23, बाबर आज़म 11 ऐं साइम अयूब 8 बालुनि ते 71 रन सुठायूं। 3 मैचुनि जी सीरीज़ 1-1 तां बराबर।